मटियारी न्यूज़ सैदाबाद भरसां सूफ़ी बुज़ुर्ग नामियारो शायर हज़रत सरदार अहमद शाह लखिया जो 27हों सालियानो उर्स मुबारक दरगाह जी कादी नशीन सैयद शबीर अहमद शाह जी चादर चाढ़ण ऐं दुआ सां 3 ॾींहनि वारे उर्स मुबारक जी पुॼाणी थी। इन मौक़े ते हज़ारे अक़ीदतमंद मौजूद हुआ। उर्स दौरान दरगाह खे दुल्हन वांगुरु कुंवार वांगुरु सजायो वियो, जॾहिं त ॿारनि जी तफ़रीला झूला मिठाइयूं ऐं रांदीगनि जा स्टॉल लॻाया विया। मेले सां गॾु मल्ह मलाखड़ा ग्राउंड में बि सिंध जी सकाफ़ती रेसलिंग जो ज़बरदस्त मुक़ाबलो थियो, जंहिंमें सिंध पंजाब जे पहलवाननि पंहिंजी ताक़त ऐं सलाहियतुनि जो शानदार मुज़ाहिरो करे ख़ूब दाद वसूल कयो। मल्ह पहलवान हिक ॿिए खे मैदान ते लही आया, जंहिंमें ख़ासि महिमान स्पेशल सेक्रेटरी सैयद इमदाद शाह, डिप्टी डायरेक्टर साबिर काका ऐं ॿियनि शिरकत कई। पहिरीं ॾींहुं सूफ़ी ॻाइणे वज़ीर अली शाह पंहिंजे मुनफ़रिद अंदाज़ में हिकु रूह परवर कलाम पेश कयो, जंहिंजे हाज़िरीन खे मोहे विधो। दरगाह जे गादे नशीन सैयद शबीर अहमद शाह, डिप्टी डायरेक्टर इंफॉर्मेशन मोहम्मद साबिर काका, ॿियनि महिमाननि खे खटींदड़ पहलवाननि खे नक़द इनाम विरहाया विया। फेस्टिवल दौरान हिकु अदबी कॉन्फ्रेंस पिणु थी गुज़री, जंहिंमें नामवर अदीब ऐं दानिश डॉक्टर शेर मेहराणी, सैयद इमदाद शाह, इमदाद अली सिंधी, नसीर मिर्ज़ा, ताज जोयो, हज़रत सरदार अहमद शाह लखियारी जी ज़िंदगी, शाइरी, फ़न ऐं फ़िक्र ते तहक़ीक़ी मुकाला पेश कया। ऐं उर्स जे महफ़िल में सनम मारवी, शमन मीराली, रुखसाना मारवी, असगर शाह, अल्लाह बख्श, ख़ासि केली, ग़ुलाम अब्बास बब्बर ऐं दरगाह जा फ़क़ीर रागी पिणु पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।